नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में मेडिकल स्टोरनि ते गर्मी पद वधण जे लाइ का बि सहूलियत न आहे। जॾहिं त हर सीरप ते लिखियलु हूंदो आहे त इन खे थधी जॻहि ते रखियो वञे, पर खिपरो या आसपास जे कंहिं बि स्टोर ते फ्रिज जी बुनियादी सहूलियत न आहे। 48 आहे, मगर तॾहिं बि हिते फ्रिज में जेके रखण वारियूं शयूं हूंदियूं आहिनि उहे आहिनि। आम दवाऊं त हलनि पियूं, उन्हनि ते नॉर्मल ई आहे, उहो त सभिनी ते लिखियलु हूंदो आहे। बसि इन जो कोई वजह इहो आहे त बसि जेके फ्रिज जा आइटम आहिनि उहे फ्रिज में रखो, जेके 30 खां बि घटि हुजनि था, 20 ते 45 ते हुजनि था। बाक़ी त हीअ नॉर्मल आहिनि, जेके गाॾियूं खणी थियूं अचनि ऐं ॾेयूं थियूं वञनि सप्लाइनि ते। न हरू भरू कोन्ह थींदो आहे। उन्हनि जो टेम्परेचर उन हिसाब सां रखियलु हूंदो आहे। फ्रिज जो आइटम हूंदो आहे, इन खे माना जेके ॿियूं ताक़त जूं इंजेक्शनूं अचनि थियूं, वेनोवर वग़ैरह, उन्हनि जो उहो आहे ॿाहिरि रखंदो हूंदो आहे। इहे सभु ॿाहिरि जूं अचनि थियूं, उहे 30 खां बि घटि हूंदियूं आहिनि। साईं ॾिसो त हाणे उहो त कुझु गवर्नमेंट जूं पॉलिसियूं आहिनि, गवर्नमेंट मथां सख़्ती करे इहा ॻाल्हि वाक़ई हक़ीक़त आहे त कुझु दवाउनि जी जेको टेम्परेचर हूंदो आहे उनखे मेंटेन करिणो पवंदो आहे। पर अहिड़ो त ईअं त पूरे पाकिस्तान में ॾिसो न कुझु कोन्हे। तव्हां पंजाब हलिया वञो, पाकिस्तान में कहिड़ो बि सूबो घुमो, सभिनी में टेम्परेचर त हिकु जहिड़ो ई हूंदो आहे। ठीकु ईअं त कोन्हे भई किथे बि को तव्हां जेके हैदराबाद में पंहिंजे जेके मेन स्टोर आहिनि उते बि को शीशो त न आहे लॻे, न को एयर कंडीशन आहे। बाक़ी जेके शुगर जी मेडिसन आहे या अहिड़ी को मखसूस मेडिसन आहे उन लाइ असां वटि हर स्टोर ते फ्रिज अवेलेबल आहे। चओ तव्हांखे ॾेखारे ॾियूं त इहो तव्हांखे को कंसल्टेंट डॉक्टर ब्रीफ करे सघे थो, स्टोर वारो न। असांजो कमु आहे पेशेंट खे मेडिसन सप्लाई करणु। इहो जेको ब्रीफ आहे तव्हांखे को कंसल्टेंट डॉक्टर या को एमओ हुजे, फिजिशियन हुजे, उहो ई तव्हांखे सही गाइड करे सघे थो। असां वटि फ्रिज बि आहे, सभु कुझु आहे। असीं उनखे चवंदा आहियूं साईं असां फ्रिज में आहे, असां वटि फ्रिज लॻी पई आहे, तव्हां ॾिसी वठो। उन में इंसुलिन असां वटि पियूं आहिनि सर, उहो अञा इशू कोन्ह कयो अथनि, सिर्फ़ु इंसुलिन ते इशू कयो अथनि। उहो असां जेके मेडिसिन इंसुलिन थियूं, डार्क बाइट इंजेक्शन थियूं, सभु इन ते माना असीं फ्रिज में रखूं पिया। अञा कोन्ह बि थिए, छो त अञा बि का ॻाल्हि कोन्ह थी आहे, अञा इशू कोन्ह थी आहे। जेके बि आहे डार्क बाइट इंजेक्शन आहे, इंसुलिन आहे, सभु माना असीं फ्रिज में रखूं पिया। जी बिल्कुलु, जेके बि ओवरऑल जेके मेडिसन उहो 30% ते रखी वञे त हिते त टेम्परेचर पंहिंजो 48 हूंदो आहे, 50 बि हूंदो आहे, 45 ताईं बि हूंदो आहे। ऐं ओवरऑल ॾिसूं था मुंहिंजे ख़्याल में जेके बि हिते मेडिकल स्टोर आहिनि खिपरो में, उते कंहिं वटि बि फ्रिज कोन आहे। कंहिं बि स्टोर ते मूंखे नथो लॻे त जेको बि फ्रिज जी मेडिसन आहे उहो फ्रिज में पियल हुजे। हिते हिन खां 30 खां मथे सेंटीग्रेड तां गर्मी थिए थी, दवाऊं ख़राबु थी वञनि तो, उनमें नुक़सानु थियण जो ख़दशो आहे। त इन लाइ मीडिया तहत या हुकूमत खे इहो वठणु खपे त जेको मेडिकल स्टोर आहे उन ते हर मेडिकल स्टोर ते फ्रिज हुअणु लाज़मी आहे, ताकी जेके बि इंजेक्शनूं आहिनि, जेके मेडिसन आहिनि, उहो महफ़ूज़ रही सघे ऐं माण्हुनि जो नुक़सानु न थी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।